Bismillahirrahmanirrahim. I have write a question on board. Part of transparent refracting medium having one or both surfaces are spherical is called lens, mirror, prism, none of these. What will be the answer? Any idea? जवाब हिकिड़ो ई हूंदो. पार्ट ऑफ ट्रांसपेरेंट रिफ्रैक्टिंग मीडियम माना हिकिड़ो असां वटि रिफ्रैक्टिंग मीडियम आहे, शफ़ाफ़ रिफ्रैक्टिंग मीडियम आहे, उन जो हिकिड़ो हिसो आहे हैविंग वन आर बोथ सरफेसिस आर स्फेरिकल, जंहिंजा ॿई पासा गोल आहिनि. त उन मीडियम खे असां छा चवंदासीं? लेंस चवंदासीं, मिरर चवंदासीं, प्रिज़म चवंदासीं या. सो लेंस इज़ द राइट आंसर. So today I am going to start our topic is lens. Lens छा आहे? Lens is a transparent refractive medium. हिकिड़ो शफ़ाफ़ जिस्म आहे जंहिंजी मदद सां असां रोशनीअ खे मोड़ींदा आहियूं in a particular direction. There are two type of lenses. One is concave lens and other is convex lens. हाणे ॿिन्ही लेंसनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे? कॉनकेव ऐं कॉन्वेक्स में. कॉनकेव असां कंहिंखे चवंदासीं ऐं कॉन्वेक्स कंहिंखे चवंदासीं? कॉनकेव लेंस अहिड़ो लेंस आहे, आई एम राइटिंग हियर, फर्ज़ कयो हीअ असां वटि हिकिड़ो स्फेरिकल आहे. स्फेरिकल मीन्स गोलो. असां हिकिड़ो ॿियो स्फेरिकल खणूं था, हिन स्फेरिकल खे असां हीअं गॾायूं था. हाणे हीउ जेको स्फेरिकल जो जेको कार्नर आहे, हीउ पार्ट आहे, हिन पार्ट खे जेॾी महिल असां पाण में मिलाईंदासीं त असांजो लेंस ठही वेंदो. दिस टाइप ऑफ लेंस इज़ कॉल्ड कॉनकेव लेंस. अच्छा, लेंस जो कमु आहे रोशनीअ खे रिफ्रैक्ट करणु, मोड़णु. लास्ट लेक्चर में जेकॾहिं तव्हां प्रेज़ेंट आहियो, यादि हूंदो त मां रिफ्रैक्शन तव्हांखे पढ़ाई एंड रिफ्लैक्शन पढ़ाई, मोड ऐं मोड़ जे बारे में असां डिस्कस कयो हो. अच्छा, अहिड़ियूं डिवाइसिस जेके रोशनीअ खे मोड़ाइनि कंहिं पर्टिकुलर डायरेक्शन में, त असां उन्हनि खे लेंस चवंदा आहियूं. लेंस जा ॿ टाइप आहिनि, वन इज़ कॉनकेव लेंस एंड अदर इज़ कॉन्वेक्स लेंस. कॉनकेव मीन्स डाइवर्जिंग, माना अहिड़ो लेंस, डाइवर्जिंग अहिड़ो लेंस जेको रोशनीअ खे स्प्रेड आउट करे छॾे, फैलाए छॾे, पखेड़े छॾे, त अहिड़े लेंस खे जेको असां कॉनकेव लेंस चवंदासीं. फॉर एग्ज़ाम्पल, हीअ असां वटि रोशनी आहे, रोशनी हिन लेंस में अचे थी, हिन सां टकराइण खां पोइ, रिफ्रैक्ट थियण खां पोइ हीअ जेको आहे स्प्रेड आउट थी थिए कंहिं पर्टिकुलर डायरेक्शन में, त अहिड़े क़िस्म जे लेंस खे असां छा चवंदासीं? कॉनकेव लेंस चवंदासीं. दिस टाइप ऑफ लेंस इज़ कॉल्ड concave lens. Second one is convex lens. Convex lens means converging lens. Converging lens माना अहिड़ो लेंस जेको रोशनीअ खे हिकिड़े मख़सूस पॉइंट ते, हिकिड़े नुक़्ते ते गॾु करे, त असां अहिड़े लेंस खे कॉन्वेक्स लेंस चवंदासीं. This type of lens is called convex lens. ही ओ लेंस आहे जेको रोशनीअ खे कंहिं मख़सूस नुक़्ते ते गॾु कंदो आहे, मीन्स कन्वर्ज कंदो आहे. ही डाइवर्ज कंदो आहे, स्प्रेड आउट कंदो आहे, ऐं ही जेको आहे सो रोशनीअ खे कन्वर्ज कंदो आहे. फॉर एग्ज़ाम्पल, ही रोशनीअ जो हिकिड़ो रे आहे. आफ्टर रिफ्रैक्टिंग, टकराइण खां पोइ, मोड़ खाइण खां पोइ, ही रोशनीअ खे कंहिं हिकिड़े नुक़्ते मां गुज़ारींदी आहे. भले रोशनी केतिरी हुजे, कंहिं डायरेक्शन में अचे, जेॾी महिल हिन मां टकराईंदी, त टकराइजण खां पोइ उहा रोशनी कंहिं पर्टिकुलर डायरेक्शन मां गुज़रंदी ऐं कंहिं हिकिड़े नुक़्ते ते अची गॾु थींदी. अच्छा, जंहिं नुक़्ते ते हीअ रोशनी गॾु थिए थी, उन नुक़्ते खे असां चवंदासीं फोकस पॉइंट. उन नुक़्ते खे छा चवंदासीं? फोकस पॉइंट. सो फोकस पॉइंट विल बी पॉज़िटिव एंड फोकस पॉइंट विल बी नेगेटिव. नेगेटिव फोकस पॉइंट कॾहिं थींदो आहे ऐं पॉज़िटिव फोकस पॉइंट कॾहिं थींदो आहे? फोकस पॉइंट जेको कॉनकेव लेंस जो जेको फोकस पॉइंट हूंदो आहे, उहो ऑलवेज नेगेटिव हूंदो आहे. MCQ टाइप क्वेश्चन आहे.
ऐं कॉन्वेक्स लेंस जो जेको फोकस पॉइंट हूंदो आहे उहो पॉज़िटिव हूंदो आहे। वाए? एनी आइडिया छो थी हिकिड़े जो नेगेटिव छो हूंदो आहे ऐं हिकिड़े जो पॉज़िटिव छो हूंदो आहे? जी कॉन्केव लेंस में तव्हां ॾिसो त रोशनी गॾु नथी थिए, उन जे करे उन में जेको फोकस पॉइंट आहे मीन्स फोकसिंग थिए ई कान थी, किथे रोशनी हिकिड़ी जॻह ते गॾु ई नथी थिए, उन जे करे उन में जेको फोकल लेंथ ठहंदो उहो असांजो नेगेटिव ठहंदो। पर कॉन्वेक्स लेंस में कन्वर्जिंग लेंस में जेको फोकस पॉइंट ठहंदो आहे छो जो उन में बाक़ाइदे रोशनी मोड़ खाइण खां पोइ हिकिड़े नुक़्ते ते गॾु थी थिए। इट मीन्स हिन में जेको इमेज ठहंदो आहे, इमेज फॉर्मेशन थींदी आहे उहा असांजी रियल हूंदी आहे, उन जे करे उन में उन जो जेको फोकस पॉइंट थींदो उहो असांजो पॉज़िटिव थींदो। इन करे कुछ डेफिनेशंस आहिनि उन्हनि खे डिस्कस कंदासीं। ही असांजो कहिड़ो लेंस आहे? हू विल टेल मी। कॉन्वेक्स आहे कॉनकेव आहे? कॉन्वेक्स में ही नुक़्तो ॾिसी रहिया आहियो, हिन पॉइंट खे छा चइबो आहे? हिन पॉइंट खे चइबो आहे ऑप्टिकल सेंटर, ऑप्टिकल सेंटर। ऐं हिन लाइन खे जेको आहे सो चइबो आहे प्रिंसिपल, प्रिंसिपल एक्सिस चइबो आहे हिनखे। माना अहिड़ी लाइन MCQ टाइप क्वेश्चन अची सघे थो, माना अहिड़ी लाइन जेका कंहिं लेंस जे सेंटर मां गुज़रे त उन लाइन खे जेको आहे असां ऑप्टिकल सेंटर चवंदा, सॉरी उन लाइन खे जेको आहे असां प्रिंसिपल एक्सिस चवंदासीं। हाणे जॾहिं कॉन्वेक्स लेंस मां जॾहिं बि लाइट रे रोशनीअ जो को बि किरणो अगरि प्रिंसिपल एक्सिस सां पैरेलल हूंदो, छा हूंदो? पैरेलल हूंदो, त आफ्टर रिफ्रैक्टिंग रिफ्लेक्शन खां पोइ उहो जेको किरणो आहे उहो फोकस पॉइंट खां जेको आहे सो गुज़रंदो। उन खां पोइ जेतिरो बि असांजो एरिया आहे हिन लेंस जो, हिन लेंस जे हिन कवर्ड एरिया खे असां अपर्चर चवंदासीं। ही जेको बि हिन लेंस जो जेको कवर्ड एरिया आहे हिन एरिया खे असां छा चवंदासीं? अपर्चर चवंदासीं। अच्छा, लेंसेज यूज़ किथे था थियनि? एनी आइडिया? जी बाबा? हाँ, माइक्रोस्कोप में गिलासिस जेके तव्हां यूज़ कंदा आहियो फॉर द वीकनेस आर डिफेक्ट्स ऑफ आइज़, अख जी जेका नज़र वग़ैरह कमज़ोर थींदी आहे त उनखे बि रिमूव करण लाइ जेको आहे असां लेंसिस यूज़ कंदा आहियूं। लेंसिस बेसिकली ॿिनि टाइपनि जा हूंदा आहिनि, हिकिड़ा कॉनकेव लेंसिस हूंदा आहिनि, ॿिया कॉन्वेक्स लेंस हूंदा आहिनि। कॉनकेव जेको लेंस यूज़ कंदा आहियूं उहो असां लॉन्ग साइटनेस लाइ यूज़ कंदा आहियूं, मीन्स परे वारी नज़र जंहिंजी कमज़ोर हुजे उन जे लाइ जेको आहे असां कॉन्वेक्स लेंस यूज़ कंदा आहियूं। ऐं जंहिंजी वेझे वारी नज़र मतिलबु हिकिड़नि माण्हुनि खे डिफेक्ट्स पवंदा आहिनि, जंहिंखे परे वारो जेको ऑब्जेक्ट आहे, परे वारो जेको इमेज आहे या परे वारी जेका शइ आहे उहा उनखे क्लियर नज़र ईंदी आहे, पर वेझे वारियूं शयूं जेको आहे उनखे नज़र न ईंदियूं आहिनि। उन वेझी वारी नज़र खे रिमूव करण लाइ असां यूज़ कंदा आहियूं कॉनकेव लेंस, ऐं परे वारी नज़र खे जेको आहे रिमूव करण लाइ असां यूज़ कंदा आहियूं कॉन्वेक्स लेंस। देयर आर टू टाइप्स ऑफ डिफेक्ट्स, वन इज़ मायोपिया एंड अदर इज़ हाइपर मायोपिया। मायोपिया मीन्स शॉर्ट साइडनेस, मीन्स वेझे वारी नज़र जंहिंजी कमज़ोर हुजे, ऐं हाइपर मायोपिया मीन्स लॉन्ग साइडनेस, माना जंहिंजी परे वारी नज़र कमज़ोर थिए। अच्छा, आई जे बारे में लास्ट टाइम हिकिड़ी वीडियो ॾिठी, आई थिंक साइंस सर ज़ुबैर तव्हांखे अबाउट आई जे बारे में पढ़ायो हूंदो, त आई में जेको आहे सो इमेज कीअं जेको आहे सो फॉर्म थींदो आहे, उन में जेको आहे सो डिफेक्ट्स कीअं थींदा आहिनि, डिफेक्ट्स हाउ डिफेक्ट्स प्रेज़ेंट इन आई, सेंसिटिविटी बि तव्हां पढ़ी आहे। अख जे बारे में जेको आहे सो प्राइमरी जेको आहे सो बेसिक पार्ट्स तव्हांखे सर अख जे बारे में पढ़ायो आहे, पार्ट पढ़ाया अथसि? कहिड़ा कहिड़ा पार्ट हूंदा आहिनि? कॉर्निया, आयरस, प्यूपल, रेटिना, विटोरियस हमर सर पढ़ायो आहे? रेटिना पढ़ायो आहे? रेटिना, ठीकु आहे। व्हाट इज़ द फंक्शन ऑफ रेटिना? इमेज फॉर्म थींदो। अच्छा, आई में जेको आहे इमेज रियल ठहंदो आहे इन्वर्ट ठहंदो आहे?
इन्वर्ट हूंदो आहे। अच्छा उनखे रियल कीअं केरु कंदो आहे? हू विल ब्रेन। अच्छा जंहिं नर्व जे ज़रिए उहो जेको आहे सो मैसेज ब्रेन ताईं पहुचंदो आहे, उन नर्व खे छा चवंदा आहियो? ऑप्टिक नर्व चवंदा आहियूं। सो हाणे इमेज फॉर्मेशन जॾहिं डिफेक्ट्स जॾहिं आई में डिफेक्ट्स पैदा थींदो आहे त पोइ हक़ीक़त में थींदो छा आहे? फॉर एग्ज़ाम्पल हीअ असां वटि आई आहे, दिस इज़ द रेटिना पार्ट ऑफ द आई फॉर एग्ज़ाम्पल। हाणे जॾहिं अच्छा दिस इज़ द आई लेंस, आई लेंस सर पढ़ायो हूंदो तव्हांखे। आई लेंस जेको आहे सो जॾहिं आई लेंस में डिफेक्ट पैदा थींदो आहे, मीन्स आई लेंस जॾहिं रोशनीअ खे फोकस नाहे कंदो हिकिड़े, छो जो असांखे ख़बर आहे त सर पढ़ायो जॾहिं रोशनी इंटर थिए थी आई लेंस में त उहा रोशनी वञी किरे थी रेटिना ते। जॾहिं उहा रोशनी रेटिना ते क्रिएट थिए थी त उते इम्पल्सिस प्रोड्यूस थींदा आहिनि जेके विद द हेल्प ऑफ ऑप्टिक नर्व जी मदद सां उहे वञी पहुचंदा आहिनि किथे? ब्रेन ताईं। पर हाणे जेकॾहिं रोशनी रेटिना ताईं पहुचंदी न त पोइ इमेज क्लियर नज़र ईंदो या न? कोन ईंदो। छाजे करे? जो हिते रिसेप्टर्स आहिनि, हीअ रेटिना हिकिड़े टाइप जो रिसेप्टर आहे। जेसीं ताईं सिग्नल या जेसीं ताईं रोशनी हिन रेटिना ताईं पहुचंदो ई कोन त मीन्स ब्रेन ताईं का शइ पहुचंदी न। हा डिफेक्ट्स कीअं थो प्रोड्यूस थिए? डिफेक्ट्स असुल में ईअं थो अख में पैदा थिए त जेका रोशनी गुज़रे थी या पास थिए थी हिन आई लेंस मां, उहा रोशनी रेटिना ताईं पहुचे ई नथी। फॉर एग्ज़ाम्पल हीअ रोशनी आहे, हितां आई में एंटर थी अची हिते हिन पॉइंट ते पहुती, दिस इज़ योर रेटिना। हाणे रोशनी जेको आहे सो ऐं ॿी जेको आहे सो लाइन हिते पहुती। हाणे रोशनी गॾु थी आहे हिते, ऐं रोशनी खे गॾु थियणु किथे घुरिजे? रेटिना ते। छो जो असांखे ख़बर आहे त रेटिना जी मदद सां ई जेको आहे सो सिग्नल जेको आहे सो किथे वञी पहुचे थो? ब्रेन ताईं। दिस टाइप ऑफ डिफेक्ट इज़ कॉल्ड मायोपिया। हिन टाइप जे डिफेक्ट्स खे असां छा चवंदासीं? मायोपिया। मीन्स जॾहिं रोशनी बिफोर द रेटिना जे अॻियां अची किरे ऐं उहा रेटिना ते न किरे त अहिड़े क़िस्म जे डिफेक्ट्स खे असां चवंदासीं मायोपिया, शॉर्ट साइडनेस। अच्छा हाणे हिन डिफेक्ट्स खे रिमूव कीअं कंदासीं? असां स्पेशल टाइप जा लेंसिस यूज़ कंदासीं। मां तव्हांखे पढ़ायो त ॿिनि क़िस्मनि जा लेंसिस आहिनि, वन इज़ कॉन्वेक्स लेंस एंड अदर इज़ कॉनकेव लेंस। तव्हांखे ॿुधाईंदुमि त कॉनकेव जेको लेंस आहे उहो रोशनीअ खे डिस्पर कंदो आहे, स्प्रेड आउट कंदो आहे। माना जेॾी महिल असां हिते कॉनकेव लेंस यूज़ कंदासीं त हिन रोशनी छा कंदी? रोशनीअ खे जेको आहे सो थोरी परे वञी जेको आहे सो किराईंदी। फॉर एग्ज़ाम्पल मां हिते जेको आहे सो यूज़ करे रहियो आहियां कॉनकेव लेंस। हाणे छा कंदो? जेॾी महिल रोशनी जेको आहे सो टकराईंदी त टकराइण खां पोइ कुझु हीअ मुड़ी हिते पहुचंदी, हिन खां पोइ जेका रोशनी पहुचंदी उहा डायरेक्ट पहुचंदी असांजी छा ते? रेटिना ते। सेकेंड लाइन फॉर एग्ज़ाम्पल अचे थी, मुड़ण खां पोइ वञी डायरेक्ट उहा रोशनी किथे पहुचंदी? रेटिना ते। सो दिस टाइप ऑफ डिफेक्ट्स इज़ कॉल्ड मायोपिया। ऐं हिन डिफेक्ट्स खे असां रिमूव करण लाइ कहिड़ो लेंस यूज़ कंदा आहियूं? कॉनकेव लेंस यूज़ कंदा आहियूं। सेकेंड डिफेक्ट इज़ कॉल्ड हाइपर मायोपिया, जंहिंखे असां लॉन्ग साइडनेस चवंदा आहियूं। उन में छा थींदो आहे त उन में जेका रोशनी आहे उहा आई बॉल जे डिफेक्ट्स जे करे जेको बि डिफेक्ट पैदा थींदो आहे उहो आई बॉल में पैदा थींदो आहे। उन जे करे जेका रोशनी हूंदी आहे उहा सिधो रेटिना खां वञी ॿाहिरि गॾु थींदी आहे हिते। हाणे हक़ीक़त में हुजणु छा घुरिजे? त रोशनी अची रेटिना ते पहुचे, पर रेटिना ते जेको आहे सो रोशनी न पई पहुचे, जेको आहे सो इहा उन खां परे वञी किरी रही आहे। त इन डिफेक्ट्स खे असां रिमूव करण लाइ छा यूज़ कंदासीं? कॉन्वेक्स लेंस। ठीकु आहे। कॉन्वेक्स लेंस छा कंदी आहे? कॉन्वेक्स लेंस कन्वर्ज कंदी आहे उन रोशनीअ खे। मीन्स जेॾी महिल इहा रोशनी अची हिते पहुचंदी त हिते थोरी उहा रोशनी कन्वर्ज थींदी, कन्वर्ज थियण खां पोइ सिधो वञी किथे किरंदी? रेटिना ते। इन डिफेक्ट्स खे जेको आहे असां रिमूव करण लाइ यूज़ कंदा आहियूं कॉन्वेक्स लेंस। मोस्टली जेको आहे सो आई जे बारे में क्वेश्चन्स ईंदा आहिनि, इन करे ॿ जेको आहे सो टॉपिक्स असांखे। अच्छा ॿी जेको आहे सो थर्ड हिकिड़ी डिफेक्ट्स हूंदी आहे जंहिंमें इमेज जेको आहे सो धुंधलो नज़र ईंदो आहे। कॾहिं कॾहिं स्पेशली जेको आहे सो जेके ओल्ड एज माण्हू हूंदा आहिनि उन्हनि में जेको डिफेक्ट्स अखि में जेको डिफेक्ट्स ईंदो आहे उन में जेको अक्स नज़र ईंदो आहे या जिस्म जेको नज़र ईंदो आहे उहो बिल्कुलु जेको आहे सो धुंधलो नज़र ईंदो आहे। उन खे रिमूव करण लाइ असां बोथ लेंसिस यूज़ कंदा आहियूं। मीन्स कॾहिं कॾहिं छा थींदो आहे? डबल, माना माण्हूअ खे एट अ टाइम ॿ इमेज नज़र ईंदा आहिनि।
अक्सर कॾहिं कॾहिं एज उमिरि जे हिसाब सां अखि में हिकिड़ो नुक्स पैदा थींदो आहे जंहिंमें डबल माना ॿ जेको आहे सो इमेज नज़र ईंदा आहिनि त उन ॿिन्ही इमेजिस खे असां रिमूव करण लाइ ॿ लेंसिस यूज़ कंदा आहियूं हिकिड़ो असां कॉनकेव लेंस यूज़ कंदा आहियूं ऐं ॿियो असां जेको आहे सो कॉनवेक्स लेंस यूज़ कंदा आहियूं उन खां पोइ थिन लेंस फार्मूला थिन लेंस फार्मूला कंहिंखे यादि आहे थिन लेंस फार्मूला जे बारे में असां थोरो पढ़ंदासीं इट इज़ इक्वल टू 1/p + 1/q हिन फार्मूला जी मदद सां तव्हां कंहिं बि लेंस में ऑब्जेक्ट इमेज ऐं ऑब्जेक्ट जी नेचर उहा मालूम करे सघो था हिन में एफ छा आहे पी छा आहे ऐं क्यू छा आहे हिनखे असां डिफाइन कंदासीं फॉर एग्ज़ाम्पल हीअ असां वटि हिकिड़ो लेंस आहे कॉनवेक्स लेंस अच्छा ॿ पॉइंटूं यादि रखिजो त जेके कॉनकेव लेंस आहे उन में जेको इमेज ठहंदो आहे उहो विर्चुअल ठहंदो आहे आईने में जेको तव्हां अक्स ॾिठो आहे हमेशह आईने जे अंदरि जेको अक्स ठहंदो आहे जेको इमेज ठहंदो आहे इहो रियल आहे या विर्चुअल आहे विर्चुअल आहे मीन्स इन अक्स खे तव्हां कंहिं बि जेको आहे सो पाछे ते या कंहिं बि स्क्रीन ते जेको आहे सो परदे ते तव्हां इन इमेज खे हासिलु नथा करे सघो त माना अहिड़ो इमेज जंहिंखे असां कंहिं बि परदे या स्क्रीन ते हासिलु न करे सघूं त उन इमेज खे असां विर्चुअल चवंदासीं अच्छा ॿियो जेको असांजो इमेज आहे सर ही स्पीकर ॿियो जेको असांजो इमेज आहे उहो आहे रियल इमेज ही ॾिसी रहिया आहियो स्पेक्ट्रम या ही तव्हां तस्वीरूं वग़ैरह ॾिसी रहियो दीज़ आर दी रियल इमेजिस टाइम थी वियो दीज़ आर दी रियल इमेजिस कैमरा जे ज़रिए मोबाइल जे ज़रिए जेके तव्हां तस्वीरूं कढो था दीज़ आर दी रियल इमेजिस सो क्विकली एफ छा आहे एफ तव्हांखे ख़बर आहे the distance from the optical center to focus point is called focal length second lecture में जेको हिनखे असां वधीक अच्छा फॉर एग्ज़ाम्पल हिते को ऑब्जेक्ट पियल आहे को जिस्म पियल आहे त हिन ऑप्टिकल सेंटर खां वठी हिन जिस्म जो जेको फ़ासिलो आहे उनखे जेको आहे सो असां पी सां ज़ाहिर कंदासीं पी मीन्स डिस्टेंस ऑफ ऑब्जेक्ट एंड क्यू मीन्स जिते बि हिन इमेज जो जिते बि हिन ऑब्जेक्ट जो इमेज ठहे फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ी रे आहे हितां एंटर थिए थी ऐं हितां गुज़रे थी गुज़रण खां पोइ जिते बि इमेज ठहे दिस इज़ यूअर इमेज फॉर एग्ज़ाम्पल इमेज आहे ठीकु आहे त द डिस्टेंस फ्रॉम ऑप्टिकल सेंटर टू इमेज इज़ कॉल्ड क्यू हिनखे जेको असां क्यू सां ज़ाहिर कंदासीं सो क्यू इज़ द डिस्टेंस ऑफ इमेज and f is equal to focal length नेक्स्ट लेक्चर में इंशाल्लाह जेको आहे असां हिन ते ॿ टे प्रॉब्लम कंदासीं जीअं तव्हांखे अच्छा उन खां पोइ असां नेचर बि पढ़ंदासीं त इमेजिस जेको आहे रियल इमेजिस कीअं ठहंदा आहिनि ऐं विर्चुअल इमेजिस जेको आहे सो कीअं ठहंदा आहिनि ॿ पॉइंटूं यादि रखिजो कॉनकेव लेंस में हमेशह जेके इमेजिस ठहंदा आहिनि तव्हांजा विर्चुअल ठहंदा आहिनि कॉनकेव लेंस में जेको लेंस हीअ असांजो कॉनवेक्स आहे ऐं इनवर्ट जेको लेंस आहे दिस टाइप ऑफ लेंस हिन टाइप ऑफ लेंस में जेके बि असांजा इमेजिस ठहंदा उहे विर्चुअल ठहंदा ऐं हिन टाइप ऑफ लेंस में कॉनवेक्स लेंस में जेके बि असांजा इमेजिस ठहंदा उहे असांजा रियल इमेजिस ठहंदा ठीकु आहे सो इट इज़ इनफ फॉर टुडे इंशाल्लाह